नाज़रीन, मशाइक भरिसां कार के मोरी में किरण सबब बाहि लगी वही, जंहिं सबब 7 ॼणा सड़ी फौत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मेरा टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अशफाक अहमद राजपूत खां। जी अशफाक, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? स्टाफ क़ौमी शाहरा छनन मोरी वटि तेज़ रफ़्तार कार मोदी सां टकराइण खां पोइ कल्टी थी पई, जंहिं सबब कार खे बाहि लॻी वई। हादसे सबब कार सवार 7 माण्हू फौत थी विया आहिनि। कार नंबर VVT 990 जेका अल्टो कार हुई, हैदराबाद खां मोरो तरफ़ वेंदड़ हुई। तेज़ रफ़्तारी सबब छनन मोदी ते दीवार सां टकराइण खां पोइ चाक में कल्टी थी पई। उन महिल ई बाहि लॻी वई कार खे। हादसे सबब 7 माण्हू, जंहिंमें 3 औरतूं, 3 ॿारड़ा ऐं 1 मर्द मौके ते सड़ी फौत थी विया आहिनि। मोटरवे पुलिस ऐं कादियम पुलिस फौतियुनि जो लाश कादियम हॉस्पिटल मुंतकिल कया, जॾहिं त 4 लाश जेके आहिनि सकरन हॉस्पिटल में मुंतकिल कया विया आहिनि। जी अशफाक, अवां जी वॾी महिरबानी।